अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आया यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, इमरान खान साहब जेको आहे उहो अॼु वरी वरजायो इहा ॻाल्हि त सुप्रीम कोर्ट रूलिंग ॾे ऐं असांखे इजाज़त ॾिनी वञे पुरअमन एहतजाज करण जो। न त असांखे ॿुधायो वञे त असांखे हक़ न आहे, पर अगरि जे रूलिंग असांजे फेवर में न बि आई त बि असां पूरी तयारी सां ईंदा। ॾिसो, इमरान खान साहब चयो त 6 ॾींहंनि में जॾहिं धरणो ख़तमु कई पंहिंजो, हुन धरणो हई कोन त चई तव्हां 6 ॾींहंनि खां पोइ वापसि ईंदसि इस्लामाबाद। त उहे 6 ॾींहं किथे विया? जी हा, अलाए किथे 6 ॾींहंनि जो अल्टीमेटम जेको ख़ान साहब ॾिनो उहो 6 ॾींहंनि जो अल्टीमेटम त गुम थी वियो। जी हा, डेट जो इंतज़ारु। हाणे त वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि शुरू थी वई त साईं असीं सुप्रीम कोर्ट सुभाणे वेंदासीं। पोइ सुभाणे खां जेको आहे हाणे अदालत सगोरी जी मर्ज़ी आहे, हिकिड़े ॾींहं में फ़ैसिलो करे या हिकिड़े महीने में फ़ैसिलो करे। माना ख़ान साहब वरी अदालत जे पोयां हिकिड़े ॿिए इदारे जे पोयां लिखी विया न, मतिलबु यानी लिखी सां मुराद इहो आहे त माना हाणे हुनखे जवाबु मिली वियो त अदालत खां असांखे पुरअमन एहतजाज जी यानी परमिशन वठे थी, जीअं जेका क्रैकडाउन थिए थी, वठ पकड़ थिए थी, उहा न थिए। अच्छा, हाणे मूंखे सम्झ नथी अचे, ॾिसूं सुभाणे पिटीशन दाख़िल कनि ख़ान साहब, लेकिन हू ॻाल्हि पूरी कयां। सो हाणे हिकिड़े ॾींहं में फ़ैसिलो अचे थो अदालत सगोरी पारां हिन जी दरख़्वास्त ते, या महीने में अचे थो त तूं 6 ॾींहंनि वारी ॻाल्हि ख़तमु थी वई। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका आहे त अदालत खे में हीअ दरख़्वास्त छा ॾींदा त भई असां लॉन्ग मार्च करणु चाहियूं था, असीं इस्लामाबाद में जेको पंहिंजो प्रोटेस्ट रिकॉर्ड करणु चाहियूं था, असांखे इजाज़त ॾिनी वञे ऐं हुकूमत खे रोकियो वञे त हू हुनखे रोकण जी का कोशिशि न करे, कंटेनर न हणे, इहा थींदी न। पर लामुहाल आहे जॾहिं हिकिड़ी पिटीशन दाख़िल थिए पई त सरकार हुनजो जवाबु ॾींदी। सरकार जेको मुंहिंजी अकुलु कमु करे थो ऐं इन करे तबसरा कयूं पिया जो अञा अदालत में दाख़िल न थी आहे, सरकार जेको आहे उहो चवंदीसीं असां कॾहिं रोकियो आहे। जी हा, उहो हिकिड़ो ग्राउंड जो नालो ॿुधाईंदा, हिकिड़ो इस्लामाबाद जे किथे कुंड में चए अचो त जलसो कयो, असां त कोन था रोकियूं। हाणे इमरान खान जो वकील जेको आहे हू छा चवंदो, न साईं असांखे तव्हां डी चौक में वञणु ॾियो, रेड ज़ोन में वञी असीं हुते धरणो हणी वेहंदासीं, सुप्रीम कोर्ट इन ॻाल्हि जी इजाज़त ॾे त वरी सरकारी वकील छा चवंदो, साईं हुते डिप्लोमेट्स आहिनि, हुते प्रेसिडेंसी आहे, हुते प्राइम मिनिस्टर हाउस आहे, हू हिकिड़ो रेड ज़ोन जो इलाइक़ो आहे, हुते इजाज़त नथी ॾेई सघिजे। त अदालत सगोरी उहो त मर्ज़ी आहे, लेकिन छा मतिलबु लॉजिकल हिन जो छा कंक्लूजन निकिरंदो त न, ऐं पोइ सुभाणे हुते को अणवणंदड़ वाक़ियो थी वियो, उनजी ज़िमेदारी केरु खणंदो? सो अदालत सगोरी कुझु बि करे सघे थी, आउं नथो चाहियां, लेकिन हीअ इमरान खान अहिड़ी फरमाइश करे पियो जेको अदालत मां त नथो मिली सघे, मतिलबु मुश्किल आहे। हा, इहे हूंदा आहिनि सियासी फ़ैसिला। जी हा, मिसाल नवाज़ शरीफ़ दौर में जॾहिं 2014 में हिननि धरणो हयो हो, इमरान खान 14 हो न, जी हा 14, त उन महिल नवाज़ शरीफ़ हिकिड़ो सियासी फ़ैसिलो कयो, अचणु ॾियो, वेहणु ॾियोसि। ताहिरुल क़ादरी आयो, सियासी फ़ैसिलो कयो, उन ज़माने पीपल्स पार्टी गवर्नमेंट अचणु वेहणु ॾियोसि। त सियासी फ़ैसिला त थी सघनि था त डी चौक में तव्हांखे धरणो हणणु ॾियनि। ऐं जेको चयो वञे थो त हिन दफ़े बि अगरि इमरान खान साहब जेको आहे मुख़्तलिफ़ इदारनि सां जेको आहे न फिटाए आहे त इजाज़त शायदि मिली बि वञे हा डी चौक जी। जी हा, जी हा, लेकिन पोइ थोरो आख़िरी प्रेस कॉन्फ्रेंसनि में फ़ोनूं पिया ॿुधाइनि त साईं शाह महमूद कुरैशी चए पियो फ़ोन आ रहा है, चए पियो बात नहीं करो इनसे, त मतिलबु तव्हां ॿिए माण्हू खे थोरो बिलिटल कयो पिया, थोरो हुनजी हू कयो पिया त यार हा त तव्हां, या अहिड़ी खोड़ सारी शयूं, न्यूट्रल्स, ॿियूं टियूं शयूं। सो व्हाट आई एम सेइंग कि हिकिड़ी सो हाणे ख़ान साहब ही जेको चाहे पियो त उन में 6 ॾींहंनि वारी ॻाल्हि त ख़तमु थी वई। पोइ चए थो त अगरि अदालत जो फ़ैसिलो असांजे हक़ में न आयो त अदालत में छा हीअ दरख़्वास्त ॾींदा असांखे डी चौक ते धरणो हणणु ॾियो? ख़बर न आहे छा त दरख़्वास्त में चवनि। अगरि इन क़िस्म जी दरख़्वास्त ॾियनि था त असांखे इस्लामाबाद अचणु ॾिनो वञे, हू चवंदा हा ठीकु आहे, लिखत में मुआहिदो कयो, जीअं पोइ भेरे बि सुप्रीम कोर्ट सालसी कराए पई, हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट पर अदालत हिकिड़ी त भई ठाह करे वठो पाण में, ऐं ठीकु आहे D9 G11 जिथे बि वञी जेको आहे उहो वञी पंहिंजो जलसो करे वठो। अच्छा, इमरान खान साहब चए थो त अगरि न मूंखे डी चौक ते वञिणो आहे ऐं सुप्रीम कोर्ट मना करे छॾे थी, त चए थो पोइ मां ॿियो तरीक़े सां तयारी करे ईंदुसि। तव्हां छा तयारी कंदो? ॾिसो सिग्नल छा था अचनि। अॼु सदर अलवी साहब गवर्नर पंजाब लाइ हुनखे छा बलीगुर रहमान साहब जो नालो ओके करे छॾियो। जी हा, अॼु 9 बजे कल
कल्ह जेको आहे हुन फवाद चौधरी ट्विटर बयानु ॾिनो त ट्विटर में ट्वीट कयो त साईं इदारा जेके आहिनि हू हमज़ा शहबाज़ खे चीफ मिनिस्टर तौरु ॾिसणु चाहिनि था पंजाब जो। अॼु अलवी साहब हू बलीगुर रहमान साहब खे गवर्नर ठाहे छॾियो, माना हाणे बलीगुर रहमान साहब गवर्नर थी वियो आहे। इन जो मतिलबु इहो थियो त हाणे काबीना पंजाब जी वजूद में अची वेंदी ऐं नॉर्मल प्रोसेस में हलणु शुरू थी वेंदो। ज़ाहिर कल्ह अलवी खे फवाद चौधरी खे त हिकिड़ो ॾींहुं अॻु ख़बर हूंदी न अलवी साहब करणु वञे पियो। अलवी साहब त ज़ाहिर किथां ज़ोर बार पियो हूंदो न, जंहिंजो इशारो हू करे पियो फवाद चौधरी साहब। सो शयूं ख़ान साहब जी जेका ग़ैबी मदद आहे हिन सॼे प्रोसेस में अगरि हिन ॻाल्हि खे ईअं ॾिसूं यासिर त ही हुकूमत जे आख़िरी ॾींहंनि में ऐं हाणोके ॾींहंनि में हीअ जेको 3-4 महीना 3-3.5 महीननि जो अर्सो, हिन 3-3.5 महीननि में इमरान ख़ान जी जेका अवामी हिमायत हुई जेका तमामु 3.5 महीना हेठि हली वई, उहो 3.5 महीननि खां पोइ पाण खे इलाही मथे नज़र अचे थी। पर 3-3.5 महीना अॻु जेके हुनखे ग़ैबी हिमायत हासिलु हुई इमरान ख़ान खे तमामु मथे, उहो अॼु हेठि नज़र अचे थी। हिकिड़ी ताक़त इमरान ख़ान जी वधी आहे यानी अवामी ताक़त, पर जेका ग़ैबी ताक़त हुई उहा हेठि हली वई आहे। ठीकु आहे साहब। कॉलर सां गॾु मंसूर अब्बासी शिदात कोट मां। जी अब्बासी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम तव्हांखे साईं जन खे। सर मुंहिंजो अर्ज़ु आहे इहो त अॼु सदर साहब मुक़ररी कई आहे गवर्नर पंजाब जी ऐं ॿ इलेक्शन जा जेके मेंबर आहिनि केपी जा ऐं जेको आहे सो पंजाब जा उहे बि मुक़ररु कया अथई। त सदर साहब खे को काबेमेडी शइ नज़र आई आहे जो तकिड़ो कमु करे वधई, पहिरियां त करे कोन थो सर। ऐं ॿियो सर इमरान ख़ान साहब चए पियो त मुंहिंजी तयारी थियल कोन्हे जॾहिं वियो हुउमि लॉन्ग मार्च ते, ऐं हाणे वेंदुमि त तयारीअ सां वेंदुमि। त हाणे छा छा करे सघे थो साईं, कहिड़ी लाइ तयारी करे वेंदो साईं जन थोरी राय ॾियनि। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर आहिनि एहसान मल्ला नंदो मां। जी मल्ला साहब छा चवणु चाहींदा? अली साहब ऐं अवां खे अस्सलाम वालेकुम। अली साहब खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त अॼु जेको प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं NTS टेस्ट पास उस्तादनि जेको एहतजाज करे ऐं मार्च करे ओॾा वधिया थिए, उन्हनि ते जेका लाठी चार्ज थी आहे ऐं उन्हनि उस्तादनि खे जेको आहे सो वारनि मां गहले तशदुद करे मोबाइलनि में विझी जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं इन ई अमल खे अली साहब खे चवां थो त कीअं ॾिसनि था, जॾहिं त उस्ताद असांजे मुआशिरे जो हिकु अहम ज़रियो आहे जेको असांखे फर्श खां अर्श ताईं पहुचाए थो। हालांकि हुअण त ईअं घुरिजे त हुकूमत खे घुरिजे त उन्हनि सां जेको आहे सो ॻाल्हियूं करे मुतालबा उन्हनि जा ॿुधे। जॾहिं त पुलिस खे एतिरो अख़्तियार ॾिनो वियो आहे जो उहो उस्तादनि समेत जेके ॿिया मुख़्तलिफ़ खातनि जा मुलाज़िम वग़ैरह एहतजाज कनि था, उन्हनि सां साॻियो रवैयो अख़्तियार कयो वञे थो। इन ई हवाले सां अली साहब खां पुछो त इहो रवैयो छा मुनासिबु आहे सरकारी मुलाज़िमनि सां जेको हुकूमत? ठीकु आहे मल्ला जेको बासी साहब गवर्नर पंजाब जी ॻाल्हि कयूं, 2 इलेक्शन कमिशनर जा मेंबर्स बि। हा त अलवी साहब काफ़ी ॾींहंनि खां न पे कयूं शयूं, हाणे शायदि मुंहिंजे ख़्याल त ठीकु थी विया हूंदा। उन्हनि जो जेको आहे सॉफ्टवेयर जेको आहे उहो ठीकु थियो हूंदो, शयूं सम्झ में आई हूंदियूं त मामला हाणे कुझु करणा पवंदा, मुल्क खे हलाइणो बि आहे। सो ॿी ॻाल्हि छा चई? ॿी सही ॻाल्हि कई इमरान ख़ान साहब छा थो करे सघे? हा चई जेको इमरान ख़ान साहब चवनि था त आउं वधीक तयारी सां ईंदुसि। हाणे तयारी कहिड़ी करे सघिजे थी? सरकारी रियासत जी मिशनरी जे ख़िलाफ़ पुलिस रेंजर्स हिननि जे ख़िलाफ़ तव्हां कहिड़ी तयारी करे सघो? ग़ैबी मदद जे अलावा अगरि ग़ैबी मदद न आहे त पोइ तव्हां कहिड़ी तयारी करे सघो था? तव्हां बि छा बंदूकूं खणी वेंदो? तव्हां बि छा लठियूं खणी वेंदो? अच्छा हाणे अगरि हू जेको KP जो चीफ मिनिस्टर आहे छा नालो अथसि महमूद ख़ान साहब चए थो त असीं बि KP जी सरकारी मिशनरी इस्तेमालु कंदासीं, पोइ त ही टकराव आहे, पोइ त ही ख़तरनाक सूरत हाल आहे। अगरि KP जी पुलिस ऐं KP जी जेके फोर्सिस आहिनि जेके ख़ैबर पख्तूनख्वा गवर्नमेंट जे अंडर अचनि थियूं, उहो अगरि टकराव में अची वियूं पंजाब पुलिस सां ऐं इस्लामाबाद पुलिस ऐं रेंजर्स सां, पोइ त उहो पोइ उन मंज़र कशी ते तव्हां ॻाल्हाइण ई नथो चाहियां, छाकाणि उहो पोइ ॻाल्हि अॻिते वधी वई। छाकाणि ॿिन्ही पासनि ते राइफलूं आहिनि, ॿिन्ही पासनि ते जेको आहे असले जी खोट न आहे। पोइ त हिकिड़ी ॻाल्हि उहो त पाण इन ते तबसरो या तज़िये जी ज़रूरत ई न आहे।
पोइ त अलाए छा आहे ॻाल्हि, पोइ त ख़ुदा ख़ैर करे। पोइ त बाक़ी तव्हां तयारी कहिड़ी करे सघो था, त बड़ी ख़ान साहब बड़ी ॻाल्हियूं थो करे। ॿी ॻाल्हि, ॿी का तयारी तव्हां पुलिस ऐं हिननि जे ख़िलाफ़ु लठ बाटे जे ख़िलाफ़ु कहिड़ी करे सघो था। हा, जेके मल्हा साहब जेके फरमाइनि पिया त साईं पोइ सरकारी मुलाज़िमनि सां ॾिसो अढंगो रवैयो पुलिस जो, उस्ताद हुजे, माज़ूर हुजे, आबादगार हुजे, शागिर्द हुजे, केर बि हुजे, ख़िलाफ़ु न थियणु खपे। ॻाल्हि ठीकु आहे। ऐं आऊं इहो ठीकु आहे, हू त जवाज़ सरकार जो मूं न ॾिठी आहे इहा ख़बर, पर उनमें जवाज़ यकीननि सरकार वटि या इंतिज़ामिया वटि इहो हूंदो त हू रेड ज़ोन में दाख़िल थी रहिया हूंदा, रेड ज़ोन में दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। लेकिन एजुकेशन डिपार्टमेंट भला हुन सां ॻाल्हाए छो थो वठे। अगरि हुनजा जाइ ॾिसो, मूंखे सम्झ नथी अचे त हीउ सॼो लका कयो था, आख़िर में ॻाल्हियूं कयो था, पहिरीं करे वठो त हीउ सभु तमाशो थियण जी ज़रूरत ई न हुजे। छो कंहिंखे लठियूं उस्ताद खे, ऐं हिते उस्ताद हुजे, जीअं मूं चयो न, कंहिंसां बि ग़ैर इंसानी रवैयो, चाहे उस्ताद हुजे चाहे शागिर्द हुजे, न थियणु खपे। अच्छा, हिकिड़ो जीअं तव्हां ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिब जी जेका आहे उहा ग्राफ जेके आहिनि उहे गैबी मदद जा अगरि घटिजी विया आहिनि, बैक साइड जा अगरि घटिया आहिनि त आवाम जे तरफ़ां हिकिड़ो वधी वियो आहे। त इन में हिकिड़ो सुवाल अचे थो त असां वटि मुल्क में जॾहिं पोइ हीअ जेका गैबी मदद आहे अगरि इहा न्यूट्रल रही त शायदि इमरान ख़ान जो इहो बेस बरक़रार रहे, पर अगरि न्यूट्रल न रहिया ऐं अगेंस्ट रहिया इमरान ख़ान जे, त पोइ बेस जेको आवाम जो बेस आहे इहो बरक़रार रहंदो। सर जी, ईअं न बि थींदो आहे। असांजो मुल्क शाहिद आहे, इहा बि ख़ुशफ़हमी हूंदी आहे। ज़ौलक इस्टाब्लिशमेंट जो सरबराह हो, कोड़ा फटका फांसियूं, पोइ भुट्टोस ख़तमु करे छॾियूं। मुशर्रफ साहब सॼो जाहू जलाल सभु शयूं त ज़ाहिर ज़हूर मौजूदु हुआ। ग़ैबी मदद छा सीधी सीधी जेका इस्टाब्लिशमेंट आहे उहा पावर में हुई, पोइ शरीफ़ ख़तमु करे छॾियूं, नवाज़ शरीफ़ ख़तमु करे छॾियूं। वरी हींअर जेके ग़ैबी मदद सां इमरान ख़ान वेठल हुआ, नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो कोट लखपत जेल मां लंडन वञी पहुतो, रोके सघियो छा? शहबाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर थी वियो। शहबाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर। सो इहो न आहे त अगरि इमरान ख़ान जी सपोर्ट जेन्युइन आहे ऐं हू उनखे पंहिंजा ई को ॿिया कुधा कम नथी पवनि, त ईअं केरु ख़तमु कंहिंखे पॉपुलैरिटी नथो ख़तमु करे सघे। ठीकु, जिस्मानी तरह ते ख़ैर अल्लाह पनाह ॾे, बाक़ी कंहिंजी तव्हां हिमायत ईअं धबड़धूड़ नथा करे सघो। ठीकु आहे। कॉलर सां गॾु जावेद मलिक कराची मां। जी मलिक साहब, छा चवणु चाहींदा? हाँ जी यासर, ॿ ॻाल्हियूं करणु चाहिए थो। हिकिड़ो त फेसबुक ते अॼुकल्ह काफ़ी जेको हिकिड़ी शइ हले पई त लतीफ़ सरकार जे रोज़े ते जेको घोड़ो वग़ैरह अचे पियो, काफ़ी सालनि खां हिकिड़ी प्रैक्टिस आहे, त हिनजो सॼो क्रेडिट जेको इल्ज़ाम लॻे थो त लतीफ़ जेको आहे उहो केॾारो जेको आहे छो लिखियो। तो हिकिड़ो आर्टिस्ट आहे, हिकिड़ो शाइर आहे, उहो कंहिं बि जेको आहे मौज़ूअ ते पंहिंजा ख़्यालनि जो इज़हार करे सघे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो वॾो वाक़ियो हुयो इस्लामी तारीख़ में, इन जे करे हुनखे असां जेकॾहिं चऊं त तो लिखियो छो, ऐं उन खां पोइ जेका ॾिसो हाणे इहा जाइलाना प्रैक्टिस थिए पई, जेका लतीफ़ हिकिड़ो असांजो सिंध जो हिकिड़ो। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर मुनीर अहमद मशहूरी, खैरपुर नाथन शाह मां। जी मशहूरी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, मुनीर अहमद पियो ॻाल्हायां, समाजी वर्कर, खैरपुर नाथन शाह कोट में नसीर मोहम्मद। जी साईं। हेलो सर। जी साईं, ॻाल्हायो। सर, मुनीर अहमद पियो ॻाल्हायां, खैरपुर नाथन शाह मियां नसीर मोहम्मद खां ॻाल्हायां थो, लाइव समाजी वर्कर। सवाल कयो साईं। सर, इहो असांजो ॻोठ आहे, क़दीमी ॻोठ आहे, मियां नसीर मोहम्मद कलोड़ो, जेको तालके खैरपुर नाथन शाह ज़िले दादू में आहे। जी 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 साईं। सर हा सर, उते को बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे। पीअण जो पाणी जी शदीद खोड़ लॻी पिया आहे। जेको माना तक़रीबन वाटर सप्लाई हिकिड़ो असांखे स्कीम मिली, उहो बि नाकारा थी वई। वरी ॿी ठाहिनि, उहो बि नाकारा करे छॾियनि। माना त मथां मंज़ूर थी अचे, उहो नाकारा करे था छॾनि। माना पीअण जो पाणी अॼु ताईं ॼनि कोन था। वरी ॿी स्कीम आई आहे, अॼु ताईं उहो रोलारे जो शिकार लॻी पई आहे। इन जे लाइ असांखे कुझु आवाज़ु असांजो उथारियो, महिरबानी थींदी आहे वीचारा। ठीकु आहे साईं। जी मशहूरी साहब, बिल्कुलु आवाज़ तव्हांजो वसधणी ॿुधनि। खैरपुर नाथन शाह को बहरहाल असां वटि जेके लोकल एडमिनिस्ट्रेशन आहे, लोकल बॉडीज़ आहिनि, बल्दियाती इदारा आहिनि, इहे सभु घटि में घटि पीअण जो पाणी त जे लाइ मुतालबो त न थियणु खपे। इहो त तव्हांजो बुनियादी हक़ आहे, तालीम आहे, सिहत आहे, पर बदकिस्मती आहे त न आहे।
ठीकु आहे। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि हले पई सियासत जे त इमरान ख़ान साहिबु अॼु थोरो हिकिड़ो त सुप्रीम कोर्ट खे चयो त असांखे इहो ॾिनो वञे सेफ पैसेज, माना रुकावटूं न हटायूं वञनि, माना ऐं ॿियो वरी उन्हनि लाहौर हाई कोर्ट खे चयो त छो जो आर्टिकल 63A जी तशरीह अचण खां पोइ हाणे हमज़ा शहबाज़ जेको आहे उहो नथो रहे, ऐं उहा ॿुधणी हले थी पई लाहौर हाई कोर्ट में, जंहिंमें अॼु इंट्रस्टिंग डेवलपमेंट बि थी आहे, जंहिंमें रिमार्क्स कोर्ट जे तरफ़ां इहे आहिनि त भई रेट्रोस्पेक्टिव इहा जजमेंट कीअं वञी सघे थी, न त पोइ सॼा जेके अमल थिया आहिनि पास्ट में जंहिंमें उन रेफर कान थिया आहिनि उहे कीअं अंडू करे सघो था, त उतां बि छा एक्सपेक्ट कजे? न ॾिसो न, ही त हिकिड़ो वाक़ई में हिकिड़ो इंट्रस्टिंग डिबेट आहे त अगरि रेट्रोस्पेक्ट में यानी माज़ी जी शयुनि खे बि ठीकु करिणो आहे, मतिलबु अॼोके सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां माज़ी त लागू कीअं थींदा। इन ई पंजाब असेंबली में जॾहिं मंज़ूर वटू ऐं हू हुआ त इहे 100 MPA पासा मटाइनि पिया। जी हा, 100 हिकिड़े ॾींहं में धक में 100-125 MPA मटिजी विया। सो इहो त पोइ लोटनि जी हिकिड़ी तफ़सीली दास्तान आहे पाकिस्तान जी पूरी पार्लिमानी सियासत में। अलाए केतिरा बिल पास। सो हाणे वाक़ई में इहे त वरी कानूनी मशावरत थींदी इन ॻाल्हि ते त हीउ जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त जेके लोटा यानी मुनहरिफ़ वोट ॾियनि त उनजो वोट न ॻणियो वञे, उन ते पियो न इहो सॼो हटायो वञे हाणे हमज़ा शहबाज़। हा, त हाणे ॻाल्हि इहा आहे त हमज़ा शहबाज़ ते त इहो त अलाए लागू थिए थो नथो थिए, पोइ छाकाणि हमज़ा शहबाज़ ते लागू थींदो त पोइ त पोइ सादिक संजरानी साहिबु कीअं वेठल आहे, जी हा, पोइ त अलाए किथे किथे ॻाल्हि वेंदी, बात निकिलेगी दूर त लॻ जाएगी। पोइ माना फ़िलहाल सम्झिजे त हिन वक़्तु जेके हालात बीहनि था पिया अपॉइंटमेंट ऑफ गवर्नर पंजाब, त हुकूमत लाइ कुझु फेवरेबल सिचुएशन्स वञनि थियूं। जी ज़ाहिरी तरह, छाकाणि त उहे बि शयूं हीअ जेको मुफ्ता इस्माइल हिकिड़ी कॉन्फिडेंस जो सेंटिमेंट मार्केट में मोकिले पियो, जी हा, डॉलर थोरो लहंदो त डॉलर बि तव्हां ॾिसो त अॼु 199 ताईं पहुतो आहे, अञा रुपयो घटिजियो आहे, 98 ताईं अची वियो, ₹1 $2.5 डॉलर जो 204 205 ताईं वियो, त माना 6-7 रुपया डॉलर जो किरण। ऐं अॼु को वापारी माण्हू मूंखे जेको कारोबारी माण्हू सां मुंहिंजी ॻाल्हि थी पई त हुन चयो पियो त न इहे 190-192 तक जाएगा। हाणे छा थींदो न यासि त हिकिड़ो त असां वटि डॉलर जॾहिं खुटे थो उहो त पंज जाइ ते डॉलर वैल्यू वधे थी, ॿियो जेको असां वटि थिए थो त ही माण्हू तकड़ में ख़रीद करे धंधो ठाहे वठनि था। जी हा, त अॼु विकिणंदसि, अॼु ख़रीद कंदसि, सुभाणे विकिणंदसि, ₹2 ईअं मुनाफ़े ते कमु शुरू, ॾियारी ते कमु शुरू थी वञे थो, त उहो हाणे सभु विकिणणु वेंदा मार्केट में। जी हा, तकड़ ऐं उमेदु आहे त हुननि खां शनाख़्ती कार्ड न घुरंदा, हुननि खे वठी छॾींदा डॉलर, किथे बि रखियलु आहे, कहिड़ा बि आहिनि, कारो डॉलर आहे या अछो डॉलर आहे, वठी छॾियो। छाकाणि त हींअर तव्हांखे डॉलर वरी ज़रूरत में ईंदो, छाकाणि त हज पॉलिसी हज थींदो त इहो बि ठीकु ठाकु डॉलर तव्हांजो ॿाहिरि वेंदो पाकिस्तान जो, त बहितर आहे त कारो डॉलर आहे, नीलो आहे, पीलो आहे, जहिड़ो आहे, वठी छॾनि, इहो न पुछनि तव्हां किथां डॉलर आंदो आहे। ऐं ख़ैर उन लाइ FATF जी शर्त आहे, इन करे प्रॉब्लम आहे उन्हनि सां। सो पर बिजली महांगी करण जी, सो बिजली न, हीअ त ॾिसो न, हीअ जेको स्टेबिलिटी ईंदी मार्केट में डॉलर जी, त इहो IMF सां चवनि पिया त असांखे तव्हां $2 बिलियन ॾियो, $1 बिलियन मिलणो, ही फरमाइश कनि पिया मुफ्ता साहिब वारा त असांखे $2 बिलियन ॾियो, अगरि 2 जा 2 बि ॾेई छॾियो, ऐं चवनि पिया त हू जेको $6 बिलियन जो प्रोग्राम हो उनखे 8 कयो, अगरि हू मञी वञनि था त पोइ ज़ाहिर सऊदी ऐं ॿिया बि पैसा ॾींदा तव्हांखे। सो उन सूरत में हिकिड़ी मार्केट में इकॉनमी त तव्हांजी थोड़ी स्टेबल थींदी। इमरान ख़ान बि 6 ॾींहंनि जो ज़िक्र हाणे करणु बंदि करे छॾियो आहे, जी हा, हू चए थो सुप्रीम कोर्ट में वञा पियो। त ओवरऑल जेको सूरतहाल आहे उहो हिन हुकूमत जे हक़ में ठहंदे वञे पई, पर आउं वरी बि सम्झां थो इन साल इलेक्शन थींदा। जी अच्छा, चलो ठीकु आहे, उन ते त चऊं था पिया, पर हिकिड़ो जेकॾहिं हाणे ॻाल्हियूं हलनि थी पियूं इलेक्शन जी, त हिकिड़ो पंहिंजो लोकल गवर्नमेंट जा इलेक्शन थिया बलूचिस्तान में, तक़रीबन कोई 1487 जेके आहिनि उहे आज़ादु उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि, नून लीग 15, पीपल्स पार्टी 58, सफ़ा हे असांजूं जमातूं जेके आहिनि उहे रहिजी वियूं आहिनि। ऐं पर सिंध मां बि वरी लोकल गवर्नमेंट पोस्टमैनमेंट करण जूं जेके ख़बरूं उरूज पकड़े वियूं। बलूचिस्तान जी त बदकिस्मती आहे त बलूचिस्तान में को बि पॉलिटिकल पार्टी त सवाइ हुननि जी नेशनलिस्ट पार्टीज़ जे उन में बि सरदारी फैक्टर वधीक हो, बाक़ी उते ही जेके मिडिल क्लास वारा हाई बलोच मरूम वारा हिननि हिकिड़ी पंहिंजो ठाहियो हिकिड़े ज़माने में। उते ॻाल्हि इहा आहे त
हिकिड़ी जेका इंडिविजुअलिस्ट हिकिड़ो जेको इंडिविजुअल आहे जेको ॾाढो आहे सघारो आहे, चाहे हू वार्ड सतह जो आहे, चाहे हू तालके सतह जो आहे, चाहे ज़िले सतह जो आहे। ऐं हाणे हीअ सभु घणे मांगे बाप में अची वेंदा, अलाए किथे वेंदा कंहिं पार्टी में। सो लॻे थो त बाप में ई अची वेंदा, बाप लोग सां गॾु रहंदा। जी हा, जी हा। सो बलूचिस्तान जी त पॉलिटिकल वीचारे ॾाढी अजीब सूरत हाल आहे, छा चइजे बलूचिस्तान लाइ। सिंध में जेको आहे इहो बि दिलचस्प तमाशो थियो आहे त जेका हिकिड़ी कमेटी ठहियलु हुई जंहिंमें एक्शन कमेटी, जंहिंमें सभु MPA साहिबान, सभिनी समूरनि पार्टियुनि जा MPA साहिबान हुआ, उन्हनि अॼु इतफ़ाक़ राय कयो आहे त इलेक्शन मुलतवी करण लाइ एडवोकेट जनरल खे ख़त लिखिजे त तव्हां हाई कोर्ट खे वञी इस्तदा कयो त समूरियूं पार्टियूं सिंध जूं हिन नुक़्ते ते इतफ़ाक़ कनि थियूं त इलेक्शन बल्दियाती मुलतवी करे छॾियो। कमाल आहे यार, सियासी पार्टियूं। जी हा, जी हा। छा सबबु छा आहे? उहो फलाणो जेको कानून ही थियणु खपे, फलाणो कानून ही थियणु खपे। अड़े बाबा, कानून तव्हां बाद में बि तरमीम करे वठिजो, हिकु इलेक्शन तव्हां कीअं रोकियो था? ऐं उहो बि सियासी पार्टी, एग्ज़ैक्टली, उहो बि सभु सियासी पार्टी, में GDA बि आहे, हिन सभु आहिनि, MQM, पीपल्स पार्टी, सभु शामिल आहिनि, PTI। इलेक्शन मुलतवी कई, यानी तव्हां पॉलिटिकल पार्टीज़ थी, पॉलिटिकल प्रोसेस के चओ था त डिले कई। कमाल आहे। जी हा, काफ़ी टाइम खां डिले थींदो थो अचे। क्या बात है। कॉलर आहे असां सां शेख अली नवाज़ सिंधी कराची मां। जी शेख साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम साईं। जी शेख साहब। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। साईं, अर्ज़ु इहो आहे, मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे निमाणो हुकूमत खां ऐं पाकिस्तान जे खाद में, पाकिस्तान सिर्फ़ु खाद में पंजाब बणी वेठो आहे। असांजा सिंध जा जेके लीडर आहिनि उहो सिर्फ़ु पंहिंजी डिमांड पूरी करे रहिया आहिनि, पर सिंध जो अबोज माण्हू, सिंध जो ॿाराड़ी हुजे, शहर हुजे, पाणी लाइ सिकनि था। पाणी कोन्हे, असांखे पाणी नथो ॾिनो वञे ऐं जानवर बि जेके आहिनि मरी रहिया आहिनि, माण्हू बि मरी रहिया आहिनि, पर पाणी न आहे। ही पंहिंजी डिमांड पूरी करे रहिया आहिनि। मां बिलावल भुट्टे खे अर्ज़ु कंदुमि, तूं उन शहीद मोहतरमा बेनज़ीर जो पुटु आहीं, जे पाणी जे लाइ जेको आहे मुज़ाहरा कया ऐं धरना आया, अॻुवाणी कई, त तव्हां बि जेको आहे उन्हनि खां पाणी जो जेको आहे मुतालबो कयो। ऐं ठीकु आहे साईं। ॿियो कॉलर अब्दुल हई सुमरो जकवाबाद मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो अली काज़ी साहब जन खां सवाल आहे त जेके बि असांजे सिंध जे अंदरि सियासी पार्टियूं आहिनि उहे त हक़ीक़त इहा आहे त जमहूरियत जी ॻाल्हि कंदियूं आहिनि, त जमहूरियत जी जेकॾहिं ॻाल्हि कनि था त पोइ हिकिड़ो जमहूरी प्रोसेस आहे, लोकल बॉडीज़ जूं जेके इलेक्शन आहिनि, सो उहे सभु छो था चाहिनि त जेको आहे इहे मुलतवी थियनि या पोइते थियनि? किथे ईअं त न आहे त इहे जेके सियासतदान आहिनि उहे नथा चाहिनि त जेके असांजा MPAs आहिनि उन्हनि जा पावर्स जेके ग्रास रूट लेवल ताईं जेके पावर्स आहिनि उहे जेके ट्रांसफर थियनि, या जेका ख़िदमत आहे जेके काउंसलर अॻिते हली चूंडिजी ईंदा उहे कंदा, हू नथा चाहिनि त उहे कनि, उहे बि पावर उन्हनि वटि हुजनि। इन जो असल कारण छा आहे? हू छो था चाहिनि त जेके इहे डिले थियनि? ठीकु आहे शेख साहब, जेका पाणी जी ॻाल्हि कनि पिया, साईं वाक़ई वॾो ज़ुल्म आहे, पाणी जी वॾी खोट आहे ऐं पंजाब मुनसर आहे इन ॻाल्हि, माना इंसिस्टेंट आहे त न। ही जेको कमेटी बि आई हुई जंहिं ॾिठो अची त तौसा ऐं गुड्डू जे विच में पाणी, इहो बि सही, हिननि जा मापा सही न हुआ, हिननि जो तरीक़ेकार सही न हो। पाणी पंजाब उहे खोट आहे सिस्टम में, वॾी खोट आहे। हाणे त इंडिया पाकिस्तान में बि इंडस वाटर ते थिए पई ॻाल्हियूं थियनि पियूं। जेको पुछड़ी में आहे, इंडिया खां पाकिस्तान पुछड़ी में आहे त पाकिस्तान मुतासिर थिए थो, पाकिस्तान में सिंध पुछड़ी में आहे त सिंध मुतासिर थिए थो, सिंध में जेको टेल ते आबादगार वेठो आहे उहो मुतासिर थिए थो। इन करे सॼी जेको बैनुल अक़वामी कानून या उसूल आहे त पाणी ते पहिरियों हक़ पुछड़ी वारे जो हुजे थो। इन करे लेकिन ॾिसो, आउं त कोई एक्सपर्ट न आहियां यासिर, लेकिन असांखे को पॉलिसी न पई जुड़े, को इरिगेशन जा एक्सपर्ट्स वेही, को हिन ते को पंहिंजो विजन न पिया ॾियनि, को डॉक्यूमेंट अचणु खपे। अगरि सरकार थिंक टैंक नथी ठाहे त कुझु इरिगेशन एक्सपर्ट्स खे पाण वॉलंटियरली हिकिड़ी ॾियणु खपे, विजन ॾियणु खपे त भई ही फ्लड इरिगेशन जो जेको सिस्टम आहे त कोडर हणीसीं, पोइ पाणी ज़ुप करे अलाए केतिरा क्यूसेक जेको आहे हू वहणु शुरू थी वञे थो। इहो असीं पाणी जॾहिं महिल वाफ़िर मिक़दार में हो त अयाशी थी सघे पई, पर जेको पाणी उहो ई क्लाइमेटिक चेंज जी वजह सां, माहौलियाती तब्दीली जे करे पाणी उहो ई सिस्टम में घटि थिए पियो, ऐं अञा 10 साल खां पोइ, 20 साल खां पोइ, 30 सालनि खां पोइ भिने घटि थींदो। ग्लेशियर्स जो जेको सिचुएशन थिए पई,
त भाई पोइ असांखे ॾिसणु खपे त ड्रिप इरीगेशन ऐं ॿिया हाणे मुख़्तलिफ़ जेके वर्ल्ड बैंक ऐं हिननि जा प्रोजेक्ट अचनि बि था उहो असांजे कामोरा साहिबान उनखे उनजी तशहीर नथा कनि सभिनी जे नथो चवां सभु कामोरा लेकिन उहो पोइ पंहिंजनि जी नवाज़ी ऐं पंहिंजे त हुन में इहो आहे त भई 50% 60% आबादगार खे सब्सिडी ॾिजे त 60% आबादगार जेको फंड आहे उहो हुनखे सब्सिडी में मिले 40% आबादगार पाण ख़र्च करे ड्रिप इरीगेशन कजे ॿिया जेके लेटेस्ट आहिनि असां वटि ही जेके खाटी जे नाले ते जेको कुझु थिए थो असां वटि वॉटर कोर्सिस पको करण जे नाले ते जेको कुझु थिए थो सो मूंखे त सम्झ नथो अचे त हीउ जेको मुल्क हाणे हले ई ज़रात पर ॿियो न बि हले थो उहो त हाणे इहो बि असीं इम्पोर्ट कयूं था वीट ऐं हदि थी वञे थी हींअर बि कल काबीना जेको आहे उहो कणिक इम्पोर्ट करण जी इजाज़त ॾिनी आहे यानी ज़रई मुल्क थी असीं कणिक इम्पोर्ट पिया कयूं पंहिंजा अफ़ाल न सुधारींदासीं त हिन जो आख़िर हशर छा थियणु वञे पियो ही 24-25 करोड़ पाकिस्तान में त माण्हू हूंदा न मतिलबु अगरि 30 करोड़ न बि आहियूं त 25 करोड़ माण्हू रहूं था इन्हनि जे मुंहं में टिनि वेलनि जी मानी कीअं वेंदी अगरि असां पंहिंजो ॿियो एक्सपोर्ट त छॾियो पंहिंजी जेको आहे उहो गुज़र सफ़र बि पाकिस्तान में कीअं थींदो को हिननि शयुनि ॾे हू चए थो मां रियासत मदीना ठाहींदसि हीअ चवनि था त असीं जमहूरी इनकलाब आणींदासीं विच में हीअ जेके हिकिड़ा लेजिट क़िस्म जा हिकिड़ा टेंजिबल इशूज़ जेके ठोस इशूज़ आहिनि उहे हवा में पिया उॾामीनि अच्छा ॿियो साईं के अब्दुल्ला सुमरो साहब जमहूरियत जे विच असांजी पार्टी खे सो सुमरो तव्हां कॉलर आहे जी कॉलर अच्छा साबिर अली लुंड घोटकी मां जी लुंड साहब छा चवणु चाहींदा जी अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम सर साबिर अली लुंड ॻाल्हायां थो असांजो साईं पाणी जो बहिराण आहे सियाड़वा घोटकी खां ॻाल्हायां थो साबिर अली लुंड जी जी साईं गैर कानूनी साईं पखा लॻा पिया आहिनि पंजाब खे असांजो पाणी विकिरो कयो वेंदो पियो आहे असांजो माल बि वञी मरे थो इंतिज़ामिया बि असांजी नथी ॿुधे ठीकु आहे साईं साईं लुंड साहब पाणी ते ॻाल्हाएसीं रड़ियूं करे सघूं था यानी पाणी घटि आहे पोइ हुन ते करप्शन आहे मिसमैनेजमेंट आहे सभु कुझु आहे उहो त ज़ुल्म आहे पोइ रुॻो हिकिड़ो घोटकी में कोन्हे तव्हांजी शाख ते जिथे किथे आहे बाक़ी जेको हू हाई सुमरो साहिबु चवनि पिया त सही बिल्कुलु मूं इहा ई ॻाल्हि कई पई त आख़िर पॉलिटिकल पार्टीज़ सियासी जमातूं कीअं तव्हां इलेक्शन मुलतवी करण जी ॻाल्हि करे सघो था ॻाल्हि आहे ऐं हाणे MQM छाकाणि त इतिहाद में अची वई आहे तंहिंजे करे हुकूमत पीपल्स पार्टी बि एग्री करे पई न त न हुजे हा त इहो नुक़सानु अलॻि सिंध खे थी वियो मतिलबु सिंध खे छा पॉलिटिकल प्रोसेस खे नुक़सानु आहे तव्हां छो लोकल बॉडीज़ खे डिले कंदो ऐं पॉलिटिकल पार्टीज़ थी सभु जा सभु सियासी जमातूं आहियो ऐं तव्हां चओ था त माण्हुनि खे वोट ॾियण जो हक़ु फ़िलहालु डिले कयो असांखे फलाणे कानून में फलाणी तरमीम करणी आहे यार हद थी वई करे छॾियो हेॾो टाइम सभिनी गॾाए वठी अचो त भाकरूं पायूं हिन जान मोहम्मद लगारी सांगड़ मां जी लगारी साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम काज़ी साहिब सलाम ॿियो त तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं ख़ुशी थींदी आहे त असांजे सिंध में अहिड़ा चैनल्स आहिनि ऐं ॿियो असांजो अर्ज़ु इहो आहे त असांजी डिस्ट्रिक्ट सांगड़ हिकिड़ो पुराणो ज़िलो आहे जंहिंमें तहसील सिंजोरो जंहिंमें फर्स्ट ईयर ऐं इंटर जा जेके को बि हिते महकमो न आहे टीचर्स न आहिनि पढ़ाई जे हिसाब सां लेकिन हिते दाख़िलाऊं आहिनि हिकिड़ो इहो ऐं ॿियो त जेके चार सिंध जे हिसाब सां हिते न नौकिरियूं आहिनि नौजवान बेरोज़गार आहिनि ऐं पढ़ियल लिखियल ॾिनल डिग्रियूं आहिनि सिर्फ़ु कम जूं न आहिनि उहो मक़सदु चवणी आहे रद्दी जे हिसाब सां हिकिड़ी शइ माण्हू इस्तेमालु करे सघे थो दादा सम्झूं त ग्रेजुएट आहियूं MA BA थियल आहे लेकिन बेरोज़गारी जाम आहे पहिरीं साईं चयो त स्कूल में छा स्टूडेंट्स दाख़िला नथी मिलनि स्कूलनि में ॿार न आहिनि साईं चवंदा इहो हालत आहे एजुकेशन जी पोइ नौकिरियूं न आहिनि जेके तव्हां ॿ लगारी साहिबु नुक़्ता उथारिया त सांगड़ में तालीम ऐं रोज़गार इहो सांगड़ सां महिरबानी न आहे असांजो एजुकेशन सिस्टम सॼे सिंध में तव्हां ॾिसी वठो छा हाल आहे जी हा सरकारी सेक्टर अच्छा प्राइवेट सेक्टर में बि जेके ही वॾनि शहरनि में हिकिड़ा जेके सो कॉल्ड कैम्ब्रिज सिस्टम में हलनि पिया इन्हनि में त सो कॉल्ड वरी पढ़ाई आहे बाक़ी जे घिटी पाड़नि में प्राइवेट स्कूल खुलियल आहिनि उन्हनि जी अक्सरियत सभु नथो चवां हुननि जो कमु त सरकारी स्कूलनि जहिड़ो ई कमु थियल आहे पर फीसूं वधीक थियनि था जी हा जी हा अच्छा को रेगुलेट करण वारो कोन्हे को ॾिसण वारो कोन्हे
सो इहो को सांघड़ ते महिरबानी न आहे लॻाई साईं जिथे किथे आहे। हाणे सुवाल इहो पैदा थी वियो त छा डिग्री जेको आहे उहो सिर्फ़ु रोज़गार वठण लाइ हुजणु खपे, तालीम बराए रोज़गार हुजणु खपे सिर्फ़ु, या तालीम बराए माण्हुनि जी हिकिड़ी शऊर ऐं माण्हुनि जो हिकिड़ो जेको, लेकिन असां टी दुनिया असां वटि सिर्फ़ु न पर टी दुनिया जे मुल्कनि में डिग्री जो मतिलबु इहो हुजे थो त हुनजे एवज़ जेका आहे नौकिरी मिले। हाणे नौकिरी सरकार केतिरनि माण्हुनि खे ॾेई सघे थी, इहो हिकिड़ो सुवालु आहे, केतिरनि खे ॾेई सघे थी? करोड़े बेरोज़गार आहिनि, ठीकु आहे। त पोइ इहो जेको दुनिया में तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हीउ जो ख़िला ठहे थो, बाक़ी जेको हुजनि था उहो वञी एडजस्ट थियनि था प्राइवेट सेक्टर में। असां वटि प्राइवेट सेक्टर ख़ासि तौर ते असांजे ॿाराड़ी जे इलाइक़नि में त को सनतूं ऐं हीअ त आहिनि कोन। वधि में वधि तव्हां जेको आहे हिकिड़ी मांडड़ी खोले वठो, होटल खोले वठो, को या दुकानु खोले वठो, या मैकेनिक जी शॉप खोले वठो, उहो बि नंढनि शहरनि में त उहो बि अॻु में ई खुलियल आहिनि, ॿियूं केतिरी खोलींदो तव्हां। पोइ रहिजी वञे थो त असांजी ज़रात, कंहिं ज़माने में असांजा जेके नौजवान ग्रेजुएशन या मास्टर्स करे वठंदा हो, चवंदा साईं हाणे हारपो त वञी कोन कंदसि, ऐं ग्रेजुएट आहियां, जॾहिं की मूंखे सम्झ नथो अचे त हारपो ग्रेजुएट छो नथो करे सघे, लेकिन क्लर्क थी वेंदो, लेकिन हारपो न कंदो, ॼण को हारपो को बुरी शइ आहे, बल्कि पढ़ियो लिखियो माण्हू कंदो त हुनखे वधीक ऑर्गेनाइज़ तरीक़े सां टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करे सघे थो। लेकिन हाणे उहो बि खुटे पियो। भई हिकिड़े माण्हू वटि हुई मिसाल अॼु 50 साल या 60 साल 70 साल अॻु हिकिड़े माण्हू वटि 100 एकड़ ज़मीन हुई, उनजा हुन ज़माने में 4 पुट थिया, उन 25 एकड़ ॾेई छॾिया, हाणे 25 एकड़ बचिया आहिनि हिकिड़े वटि, हुनजा वरी 4 पुट आहिनि। 10-11 एकड़ ते बि ॻाल्हि अची बीठी आहे। 10-11 एकड़ ते हू नौजवान जेको आहे वञी छा करे? त हिकिड़ो पुटु त ठीकु आहे 25 एकड़ ते कुझु न कुझु गुज़र करे थो, बाक़ी 2 नौजवान पोइ वीचारा वांदा फिरनि था, उन्हनि खे सरकारी नौकिरी नथी मिले। सरकारी नौकिरी बि आहे त कोई ईअं त न आहे त को मेरिट आहे। जी हा, असां वटि त वरी सरकारी नौकिरी तव्हांखे ख़बर आहे कीअं मिले थी। प्राइवेट सेक्टर अवल त असांजे ॿाराड़ी में आहिनि कोन, कुझु ज़िला जी घोटकी आहे या अहिड़ा ज़िला जिथे ही प्राइवेट सेक्टर जी वॾी इंडस्ट्री मौजूदु आहे, उते वरी लोकल नौजवाननि खे अपॉर्चुनिटी नथी मिले। सो हिकिड़ो तमामु गंभीर सूरत हाल आहे, काफ़ी सिस्टम जेको आहे उहो मिक्स थियल आहे। ऐं जब कल्ह ट्रेडी इस्लामाबाद हाईकोर्ट जेको आहे उहो काफ़ी धमाकेदार रिमार्क्स न इन्फोर्स डिसअपियरेंस केसिस में, त छो न चीफ एग्जीक्यूटिव्स खे नोटिस बि जारी करे छॾियो अथऊं। चीफ एग्जीक्यूटिव्स खे असां घुरायूं, उन्हनि खां पुछूं त भई जेके बि ॻूढ़ा रहिया आहिनि त तव्हां इहा इन्फोर्स डिसअपियरेंस जी हिकिड़ी पॉलिसी खणी छॾी आहे, हिकिड़ी अडॉप्ट करे छॾी आहे पॉलिसी मुल्क तक़रीबन। ऐं उनखां पोइ अॼु वरी ॾिठोसि त हिकिड़ी कमेटी ठही वई आहे जंहिंमें आज़म नज़ीर तारड़ साहिबु हुनखे हेड कनि था पिया। ॾिसो, जेको जबरी गुमशुदगी जंहिंखे पाण सोली सिंधी में चवंदा आहिनि खंभिजी वियल, हाणे इहा पंजाब में निस्बतन घटि, पर पंजाब में बि आहे, बाक़ी 3 सूबनि में, सिंध में शदीद तमामु वॾे पैमाने ते आहे, बलूचिस्तान में तमामु वॾे पैमाने ते, ऐं ख़ुदि केपी में आहे, ते खंभिजी जे गुम थी वञनि था। त कल्ह अदालत सगूरी जेके अॻूणनि चीफ एग्जीक्यूटिव्स खे नोटिस कढिया आहिनि त तव्हां अची जवाबु ॾियो। हाणे हुन में मुशर्रफ साहिब खां ॻाल्हि शुरू थिए थी। मुशर्रफ साहिबु ई जवाबु ॾेई सघंदो, छाकाणि त हुन पंहिंजी किताब में बि लिखियो आहे त हीअ असांजी पॉलिसी हुई त असीं गुम करे छॾींदा हुआसीं माण्हू, त हुन एतिराफ़ कयो आहे त हुन कयो आहे। ज़फ़रुल्लाह जमाली मरहूम खे या मतिलबु शौकत अज़ीज़ खे या जेको आहे हू यूसुफ रज़ा गिलानी, हू त अॻु में आया न, मुशर्रफ खां अॻु में हुआ न या बाद में, हा सॉरी बाद में, गिलानी साहब या पोइ जेके तव्हां प्राइम मिनिस्टर खणी वठो, जी हा, वेंदे हाणे वारे ताईं, शहबाज़ शरीफ़ ताईं, हिननि कहिड़ी ख़बर सभिनी खे आहे। जी हा, जी हा, पर करे त कुझु नथा सघनि। सो मुंहिंजे ख़्याल हिकिड़े ई मुशर्रफ साहिब खां पुछी वठिजे त तव्हां अगरि चयो त पॉलिसी हुई त चिटो करे ॿुधायो त पॉलिसी में पोइ माण्हुनि सां तव्हां कंदा छा हो, हुनखे नेठि छॾींदा हो या ही? अच्छा, पोइ हाणे कमेटियूं ठाहिनि था, पोइ भेरे बि हिकिड़ी कमेटी ठही, सिंध में बि हिकिड़ी कमेटी ठही, ज़ाहिर अदालत खे छा था चई सघनि? पोइ कमेटियूं ठहनि थियूं, हीअ कमेटी छा करे वठंदी? ऐं बिल्कुलु एतमाद सां चई सघां थो, हीअ कमेटी छा करे वठंदी? हिनखे ख़बर आहे त हू किथे वाड़ियल आहिनि, किथे पूरियल आहिनि, किथे वेंदा आहिनि। ऐं पोइ ज़ाहिर हिन में जीअं ॿियो पासे जो मौक़ुफ़ अचे थो, इन मां ज़रूरु कुझु माण्हू
इनकाउंटर्स में मरी विया हूंदा, कुझु माण्हू अफ़गानिस्तान हलिया विया, ॿियूं शयूं, हिन में कुझु माण्हू फरारी थी विया, पर सभ जा सभु त न हुआ। सो कुझु बि कोन थींदो। ही ॾिसो, ही हिकिड़ी ही को लीगल कमु थियल ई कोन्हे, थियल आहे यानी हिकिड़ी इदारनि पारां। त इनखे अदालत किथां इन्वेस्टिगेट कंदी, केरु इन्वेस्टिगेट करे सघे थो इनखे? नेवर। मां मायूसी नथो पकड़णु चाहियां, पर मूंखे हिन में को टके जी उमेदु न आहे। कोई ओन ई न कंदो, असांखे कहिड़ी ख़बर? असांखे ख़बर ई न आहे, त कीअं ख़बर पए? सो इहो त जीअं थींदो आहे त ट्रुथ एंड रिकन्सिलेशन कमीशन ठहे, पोइ माण्हू अची चवंदा हा बाबा थियो हो, पर हाणे थी वियो, जीअं साउथ अफ्रीका में थियो। अदरवाइज़ देयर इज़ नो वे, नो वे। ही भले थोरो दिलि खे आथत थींदी हूंदी जिन्हनि जा प्यारा हींअर गुम आहिनि, अदरवाइज़ ही को थोरी मिलणु आहे। ठीकु आहे ॿिया छॾियो, मां त चवां थो हिननि शयुनि सां ॿियो कुझु न थिए, सिर्फ़ु ही फर्दर गुम थियणु बंदि थी वञे। हींअर कंबर शहदाद कोट में किथां वरी मूं ॿुधो त चार पंज नौजवान खमिजी विया। खमिजण जो किसो बंदि कयो, हू ॾोहारी आहिनि, उन्हनि खे जेका कानून मूजिबि सज़ायो ॾेई छॾियो, केस कयो, पोइ खणी वञो पाण वटि रखो, रिमांड कयो, जेका तव्हांखे आॾी पुछा करणी, गुम न कयो। जी हा, लीगल प्रोसेस में त कम अज़ कम हथ ॿधी इहो ई अर्ज़ु करे सघूं था, गुम न कयो। बाक़ी हाणे अदालती हुकुमनि सां अला करे मिली वञनि। ठीकु आहे साहब। अॼु सिंध हाई कोर्ट जेको आहे उहो IG सिंध जे मथां बि जेको आहे उहो तलवा, माफ़ु कजो, मुशर्रफ साहिब खे नोटिस वियो आहे, मुशर्रफ साहिब ते ट्रीज़न जो केस बि हलणो, उहो छा थियो? उहो त ॻाल्हि उहो ई आहे न, त हाणे ठीकु आहे, हिकिड़ी बसि दिलि ते आथत थिए थी। ऐं हिन केस में बि स्पेशली जेका कोर्ट जजमेंट ॾिनी आहे उहो इहो ई चयो आहे त छो न हाई ट्रीज़न सां चार्ज कयो वञे तव्हांखे, चीफ एग्ज़ीक्यूटिव्स खे, सभिनी खे। त अॻ में ई चार्ज थियल। मूंखे ॿुधायो यूसुफ रज़ा गिलानी जो छा वञे माण्हुनि जे खमिजण सां? जी हा, हुन खां पोइ कहिड़ा कहिड़ा आया, राजा परवेज़ अशरफ साहिबु आयो, हुन खां पोइ नवाज़ शरीफ़, इमरान खान। जी हा, जी हा। ऐं सभु अॼु सिंध हाई कोर्ट IG सिंध जे मथां बि जेको आहे उहो काफ़ी बरम रही। IG सिंध जे मथां ईअं तलवार बि लटकाए छॾी आहे, उन्हनि एस्टेब्लिशमेंट डिवीजन खे लिखियो आहे त सलाह ॾिनी वञे त भई छो न हटाए वञे अहिड़े माण्हू खे जेको कमु नथो करे। उहो केस जेको दुआ ज़ेरा जेका छोकिरी हुई, जेका निमरा काज़मी त अची वई, पर दुआ ज़ेरा न आई आहे, जेका अंडर एज मैरिज में अदालत सगोरी आहे। ऑफिसर्स जी परफॉर्मेंस ते क्वेश्चन उथारियो अथनि। क्वेश्चन इहा आहे त ठीकु आहे, हिकिड़ी पुछाणो त ज़ाहिर आहे, सुठी ॻाल्हि आहे, लेकिन इहे ॻाल्हि थो कयां, ऐं हिन केस जी ॻाल्हि नथो कयां, अदालत सगोरी जी मर्ज़ी आहे, लेकिन टेक्निकली ऑफिसर्स जी परफॉर्मेंस गेज करणु उहो एग्ज़ीक्यूटिव जॉब आहे, जुडिशल उहो मामिलो न आहे। लेकिन अदालत सगोरी चयो आहे त हाणे ॾिसूं त हाणे एस्टेब्लिशमेंट डिवीजन छा लिखी मोकिलींदी, चवंदी न हिकिड़ो मौक़ो ॾिनो वञे, इहे ज़ाहिर ऑफिसर जी सपोर्ट कंदी, ऐं अदालत सगोरी शायदि पोइ हिन ते हिकिड़ो लीलियंट व्यू रखे, या जीअं अदालत सगोरी जी बहितर सम्झे। ठीकु आहे सर। ऐं सभु हिकिड़ो आख़िरी कमेंट वठी वठो था, 2-2.5 मिंट आहिनि। कल्ह खां जेकी माना हिकिड़ो जेको ख़बरूं थियूं, इमरान ख़ान साहिब बि मथे खयो हुनखे त इसराइल वटि डेलीगेशन असांजी वई आहे, पर एॾो अख़बार में पढ़ियोसि त इसराइल ऐं सऊदी अरब जा बि कोई टॉक्स शुरू थिया आहिनि। इसराइल वटि त जेको असांजो वफ़्तु आहे उहो हिकिड़ो NGO आहे, ठीकु आहे, लेकिन बहरहाल ही बैकडोर डिप्लोमेसी ईअं ई थींदी आहे, ही कारोबारी माण्हू ईंदा आहिनि, ही थींदा आहिनि, PTV एंकर खे कढी छॾियो अथऊं, PTV एंकर जेके उते डेलीगेशन में हुनखे कढी छॾियो, हा सरकारी खे कढी छॾियो अथऊं। हाणे जेको सऊदी अरब त ज़ाहिर UAE, भला सऊदी अरब ऐं UAE त सफ़ा सौट मासात आहिनि न पाण में। UAE हुननि सां सफ़ारती तालुकात खोले वेठी आहे त छा सऊदी जी मर्ज़ी खां ख़िलाफ़ु आहे छा? ऐं सऊदी अरब खे ही जेको MBS आहे, मोहम्मद बिन सलमान, ही त हिकिड़ो डिफरेंट हुन वटि पंहिंजो हिकिड़ो आउटलुक आहे, उनजो बिल्कुलु हू हुन कैफ़ियत जो माण्हू कोन्हे। सो हू मूं तव्हांखे काफ़ी अर्सो पहिरीं चयो, तव्हां ॼाण ॿुधंदो, ही थोरो फ़लस्तीन खे किथे, पर हिन बहाने अगरि सऊदी अरब मञी वठंदो, मिसाल तालुकात बहाल कंदो, त पाकिस्तान केतिरा ॾींहं न कंदो? इहो सवाल न पाकिस्तान बि कंदो। ऐं हुन खां पोइ लेकिन हिन बार जेको हुनजो अगरि पॉज़िटिव साइड ॾिसणो आहे त भई अगरि हिन सभिनी तालुकात बहाल थियनि पिया त ही घटि में घटि के कंडीशन ते त कनि त फ़लस्तीन जो मामिलो भला 100% न कंहिं मोह माणपे में त आणियो, हुन खां सवाइ कनि था। अगरि ही सऊदी अरब ऐं पाकिस्तान त ॿियो मामिलो आहे। अगरि सऊदी अरब ऐं जीअं UAE करे छॾियो आहे, ॿियनि बि मुल्कनि कयो आहे, त पोइ हिन सां इहो थींदो त फ़लस्तीन ही सऊदी अरब ही सभु ठहिया वेठा हूंदा ऐं फ़लस्तीन में हू ज़ुल्म कंदो रहंदो, त अरब नेशनलिज़म अञा अरब क़ौम परस्ती वधंदी। त
त ही माना नेशनलिज़म वरी उरूज ही रूलर्स जेके आहिनि हिननि जे ख़िलाफ़ु वरी को अरब स्प्रिंग ऐं ही सभु शयूं थींदियूं। पाकिस्तान त असां त खामखा हिकिड़ी, लेकिन बहरहाल असांजो मसइलो वरी ॿियो आहे, वरी ॿिए प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में